ईद वेझो ईंदे ई ट्रैफिक पुलिस दादू शहर जा मुख्य घट घेड़ संभाले वरता। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ईद वेझो ईंदे ई ट्रैफिक पुलिस चोरन ऐं फोरन लाइ घट घेड़ संभालण बजाए ईंदड़ वेंदड़ माल सां भरियल गाॾियुनि खे रोकण ऐं ईद ख़र्ची वठण लाइ शहर जा मुख्य घट घेड़ संभाले वरता। ट्रैफिक पुलिस रोज़ाने जी बुनियादनि ते सुबुह खां राति ताईं माल सां भरियल गाॾियुनि ऐं मुसाफ़िर गाॾियुनि खे कंहिं न कंहिं बहाने सां रोके ईद ख़र्ची हासिल करण लाइ ॿ कलाकनि ताईं परेशान करे रहिया आहिनि मुसाफ़िर ऐं माल सां भरियल गाॾियुनि जा ड्राइवर। वीडियो में ॾिसी सघो था त लाड़काने रोड लॻ शम्स शादी हाल वटि ट्रैफिक पुलिस मुसाफ़िर गाॾी खे ज़बरदस्ती रोके ईद ख़र्ची हासिल करण लाइ ट्रैफिक पुलिस एहलकार जा ड्राइवरनि मथां लामारा। एसएसपी दादू ही सिलसिलो ईद ताईं या ईद खां पोइ बि जारी रहंदो। मुसाफ़िरनि जो एसएसपी दादू ऐं ट्रैफिक इंचार्ज खां सवाल। ट्रैफिक पुलिस जा अटालनि जा मुख्य रोडनि ते ईद ख़र्ची हासिल करण लाइ बि ज़िद मुसाफ़िर। अच्छी वर्दी वारा पुलिस ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जे ड्राइवरनि समेत मुसाफ़िरनि सां ज़ुल्म जबर ॾाढ गारगंद मुहिमारिन जो बि सिलसिलो जारी आहे। मुसाफ़िरनि जे चवण मूजिबि एसएसपी दादू खां मुतालबो छा अची वर्दी वारनि खे कोन ॾींदा आहियो छा? मुसाफ़िर